नाज़रीन, कराची के इलाइक़े सोराब ॻोठ पुल वटि कार सवार शहरी मोटरसाइकिल ते सवार 3 मुबैना पोरनि खे टक्कर हणी फुल लूट जी कोशिश के नाकाम बणाए छॾियो। पुलिस अमलदारनि मूजिब कार जे टक्कर में 3 जवाबदार ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहरियुनि तशद्दुद जो निशानो बणाइण बाद पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस अमलदारनि ॿुधायो त इस्पताल में मुंतक़िली जे दौरान हिकु फोरू दम ॾेई छॾियो। ज़ख़्मी 2 जवाबदारनि जे शहरुल्लाह अब्दुल नसीर खे इस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। पुलिस मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिलियूं बरामद थियूं आहिनि। वधीक जांच जारी आहे। ॿिए पासे नॉर्थ कराची जे अंडा मोड़ जे वेझो 2 फोरू शहरियुनि जे हथ चढ़ी विया। शहरियुनि ॾोहारियुनि खे मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो आहे। सुपर हाईवे अलनूर सोसाइटी जे वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।